डीआरओज़ ऐं आरओज़ जी मुक़ररी मुअत्तल करण वारो लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअत्तल। सुप्रीम कोर्ट लाहौर हाई कोर्ट के आरओज़ बाबति दरख़्वास्त कार्रवाई खां रोके छॾियो। अदालत इलेक्शन कमीशन के अॼु ई चूंड शेड्यूल जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। डीआरओज़ ऐं आरओज़ जी मुक़ररी मुअत्तल करण वारो नोटिफिकेशन बि अॼु ई वापसि वठण जो हुकुम। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में टिरुकनी बेंच इलेक्शन कमीशन जी अपील ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। चीफ जस्टिस चयो त चूंडुनि जी तारीख़ अदलिया न इलेक्शन कमीशन ऐं सदर तइ कई हुई। अदालत इलेक्शन कमीशन ॾाढो रंडक ख़त्म करे छॾी। इलेक्शन कमीशन आइन ऐं क़ानून मूजिबि कमु जारी रखे। लाहौर हाई कोर्ट में दरख़्वास्त जमहूरियत के डीरेल ऐं अदालती हुकुम जी भञकड़ी जी कोशिश आहे। इन जो मतिलबु त दरख़्वास्त गुज़ार उमेर न्याज़ी चूंडूं कराइण न पियो घुरे। संदसि दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट जे हुकुम जी तौहीन आहे। छा उमेर न्याज़ी खे तौहीन अदालत जो नोटिस जारी कयूं? सुप्रीम कोर्ट पीटीआई जे वकील उमेर न्याज़ी खे नोटिस जारी करे छॾिया। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा पुछियो त दरख़्वास्त गुज़ार उमेर न्याज़ी केरु आहे। इलेक्शन कमीशन जे वकील चयो त उमेर न्याज़ी चवे थो हू पीटीआई जो एडिशनल जनरल सेक्रेटरी आहे। हू चवे थो एग्ज़ीक्यूटिव जे चूंडुनि ते एतमाद नाहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ चयो त सुभाणे हू चवंदा अदलिया ते बि एतमाद नाहे। उन्हनि जे चवण सां छा थींदो? जस्टिस मंसूर अली शाह पुछियो त छा पिटिशनर हाई कोर्ट में चैलेंज करण खां अॻु इलेक्शन कमीशन में दरख़्वास्त ॾिनी हुई? ईसीपी जे वकील चयो त दरख़्वास्त गुज़ार इन हवाले सां को बि राब्तो न कयो हो। चीफ जस्टिस चयो बादिल नज़र में इन जो मक़सदु चूंडूं मुलतवी कराइणी हो। इलेक्शन कमीशन अदलिया ऐं डीसीज़ चूंडूं न कराइनि त पोइ केरु कराईंदो? जज साहिब खे चयो त हू पाण वञी चूंडूं कराए। न ॼाण अदलिया कहिड़ा हुकुम जारी करे रही आहे। लाहौर हाई कोर्ट जे जज मिसकंडक्ट कयो आहे। सुप्रीम कोर्ट में इलेक्शन कमीशन जी अपील ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त सुप्रीम कोर्ट हुकुम ॾिनो त केर बि चूंड अमल में रुकनो न विझंदो। हाई कोर्ट पंहिंजी अदालत ख़िलाफ़ रिट कीअं जारी करे सघे थी? अदलिया मां अहिड़ा फ़ैसिला अचणु हैरान कंदड़ ॻाल्हि आहे। सुप्रीम कोर्ट अॻूणे जज शौकत अज़ीज़ सिद्दीकी खे हटाइण वारे केस में ISI जे अॻूणे सरबराह फैज़ हमीद ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। इस्लामाबाद हाई कोर्ट जे अॻूणे चीफ जस्टिस अनवर कासी, सुप्रीम कोर्ट जे अॻूणे रजिस्ट्रार अरबाब मोहम्मद आरिफ ऐं ISI जे रिटायर्ड ब्रिगेडियर इरफान रामी खे बि नोटिस जारी। अॻूणे जज शौकत अज़ीज़ जे वकील हामिद ख़ान ॿुधणी दौरान केस में 7 ॼणनि जा नाला धुर तौर शामिल करण जी इस्तदा कई। हामिद ख़ान अॻूणे आर्मी चीफ रिटायर्ड जनरल कमर जावेद बाजवा, फैज़ हमीद, अनवर कासी, अरबाब मोहम्मद आरिफ, ताहिर वफ़ाई, रिटायर्ड ब्रिगेडियर इरफान रामी ऐं रिटायर्ड ब्रिगेडियर फैसल मरवत खे धुर बणाइण जी इस्तदा कई। सुप्रीम कोर्ट करार ॾिनो त रिटायर्ड जनरल कमर जावेद बाजवा, ताहिर वफ़ाई ऐं रिटायर्ड ब्रिगेडियर जो इन मामले सां को बि सिधो तालुक़ नाहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा वकील हामिद ख़ान खे मुख़ातिब थी पुछियो त छा इल्ज़ाम हेठि आयल जर्नलिस्ट पाण 2018 में इक़्तिदार में अचणु पिए घुरियो? इल्ज़ाम दुरुस्त आहिनि त पोइ उन्हनि जर्नलिस्ट कंहिंखे इक़्तिदार में आणणु पिए घुरियो? जंहिंजी उहे जर्नल सहूलियतकारी करे रहिया हुआ उहो केरु हो? उन्हनि वज़ीर आज़म खे हटाए जंहिंखे आणणु पिए घुरियो उहो केरु हो? तव्हां सहूलियतकारनि खे त धुर बणायो आहे, फ़ाइदो वठंदड़नि खे धुर छो न बणायो आहे? आर्टिकल 184(3) जी दरख़्वास्त में अदालत जो इख़्तियार शुरू थी चुको आहे। फ़ौजी ऑफिसर कंहिंखे फ़ाइदो ॾिए त इहो बि उन ॼार में फासंदो। शौकत सिद्दीकी जेके संगीन इल्ज़ाम हया उन्हनि जा नतीजा बि संगीन हूंदा। सुप्रीम कोर्ट खे कंहिंजे मक़सदनि लाइ इस्तेमालु करण जी इजाज़त न ॾींदासीं। अदालत केस जी ॿुधणी ईंदड़ महीने ताईं मुलतवी करे छॾी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जूं अमेरिका में परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन ऐं ॿियनि इख़्तियारनि सां अहम मुलाक़ातूं। ISBR मूजिबि आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर दिफ़ा वारे वज़ीर जनरल राइट जे ऑस्टिन, नायब परॾेही वज़ीर विक्टोरिया नोलैंड, क़ौमी सलामती जे नायब सलाहकार जोनाथन फाइनर सां बि मुलाक़ातूं कयूं।
जनरल आसिम मुनीर अमेरिकी चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ जनरल चार्ल्स क्यू ब्राउन सां भी मुलाक़ात कई। मुलाक़ातुनि दौरान बितरफ़ी दिलचस्पी, आलमी ऐं इलाक़ाई सलामती जे मामलनि ऐं बैनुल अक़वामी तकरारुनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। ISPR मूजिबि आर्मी चीफ ऐं अमेरिकी इख़्तियारनि विच में मुलाक़ात दौरान गॾियल मफ़ादनि जे हसूल लाइ बितरफ़ी सहकार जूं कोशिशूं जारी रखण ते इतफ़ाक़ कयो वियो। मुलाक़ातुनि दौरान दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं दिफ़ाई सहकार जे शोबनि खे बुनियादी अहमियत ॾिनी वई। बितरफ़ी दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हियूं जारी रखण ते इतफ़ाक़ बि कयो वियो। आर्मी चीफ पाकिस्तानी सफ़ारतख़ाने जी आजियाणे वारी तक़रीब में शिरकत भी कई। आर्मी चीफ पाकिस्तानी कम्यूनिटी सां ॻाल्हि ॿोल कई ऐं मुल्की तरक्की लाइ संदनि किरदार ऐं कोशिशुनि जी वाखाण कई। आर्मी चीफ SIFC जी कामयाबियुनि जो ज़िक्र कयो ऐं परॾेह में तरसियल पाकिस्ताननि खे मुल्क अंदरि सीड़पकारी जी दावत बि ॾिनी। आर्मी चीफ वीज़ा जी रंडकुनि ऐं ॿियनि अफ़वाहुनि जी तब्दीद कई। सिंध हाई कोर्ट सूबे में भाण जी बदतरीन खोट ते समूरनि कमिश्नर्स खे नोटिस जारी करे छॾियो। 10 जनवरी ते जवाब पेश करण जो हुकुम। वक़्ती चीफ जस्टिस अकील अहमद ॿुधनी दौरान सवाल कयो त छा हुकूमत भाण जी फ़राहमी लाइ कोटा मुक़ररु करे थी। आबादगारनि जे वकील अली अहमद पल चयो त हुकूमत भाण जी पैदावार ते ख़ानगी कंपनियुनि खे सब्सिडी ॾिए थी। हिन वक़्तु समूरी सिंध में भाण जी फ़राहमी न हुजण बराबरि आहे। सिंध में 3400 रुपयनि वारी भाण जी बोरी 5000 रुपयनि में ब्लैक ते विकिरो थी रही आहे। अदालत सूबे जे समूरनि कमिश्नर्स खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो। ॿुधणी 10 जनवरी ताईं मुलतवी। भारतीय सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे पंहिंजी जुतीअ सां तुॾियूं था। कश्मीर भारत जो न कॾहिं हिसो हो ऐं न कॾहिं रहंदो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी मुज़फ़राबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। निगरान वज़ीर आज़म चयो त का बि अदालत कश्मीरियुनि जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो नथी करे सघे। वालरल कश्मीर बाबति को बि हिकु तरफ़ो फ़ैसिलो क़बूल न कंदासीं। पाक नेवी जे 3 कमोडोर्स जी रियर एडमिरल जे उहिदे ते तरक्की। पाक नेवी जे तर्जुमान मूजिबि तरक्की माणींदड़ ऑफिसर्स में रियर एडमिरल मज़हर महमूद मलिक, रियर एडमिरल शहज़ाद हामिद ऐं रियर एडमिरल अज़हर महमूद शामिल आहिनि। तर्जुमान मूजिबि तरक्की माणींदड़ 3 ऑफिसर्स पाक नेवी में कमांड ऐं स्टाफ जूं केतिरियूं ई अहम ज़िम्मेवारियूं सरअंजाम ॾेई चुका आहिनि।